ॾहरकी खां ख़बर शामिल कंदा हलूं त ॾहरकी में मारवाड़ी बिरादरी जे हल्फ़नामे जी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंजो महिमान ख़ासि सदर एम्प्लॉइज़ यूनियन FFC यूरिया फैक्ट्री माछी ॻोठ जो इंजीनियर जाम अब्दुल वाहिद समेजो साहब कई। अली रज़ा सूमरो जे रिपोर्ट मुताबिक़ तक़रीब में इंजीनियर जाम अब्दुल वाहिद समेजो भील मारवाड़ी बिरादरी जे मुखी ड्योड लतीफ़ी ऐं पार्टी मेंबरनि खे मुबारकबाद ॾिनी। ॾहरकी पार्टीअ जे मेंबरनि जन में जुदेश कुमार, अशोक कुमार, बालम राम, काहू तोडो फ़कीर पारखियो जे नारो महिमान ख़ासि जो शानदार इस्तक़बाल कयो। हल्फ़ बिरादरी वारे तक़रीब में महिमाननि ऐं मेंबरनि खे सिंधी सक़ाफ़त जा तोहफ़ा पेश कया। हल्फ़ बिरादरी जे तक़रीब में जाम समेजो साहब सॼे बिरादरी खे मुबारकबाद पेश कंदे चयो आहे त असां सभु हिकु आहियूं, पाण में प्यार ऐं भाईचारे बरक़रार रखूं था ऐं संदनि मसइलनि जे हल लाइ हिक ॿिए खे मदद कंदा रहंदासीं।